रानीपुर ज़िले इंतज़ामिया पारां भाण गैर क़ानूनी विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त एक्शन करण जो फ़ैसिलो। ग़रीब हारियुनि आबादगारनि अवाम खे हर सूरत में रिलीफ ॾियण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर सैयद अहमद फवाद शाह इबरत रिपोर्टर सैयद ज़वार हुसैन शाह सां हिकु मीटिंग दौरान कयो। हुन वधीक चयो त काफ़ी अरसे खां वठी शिकायतूं मिलनि पियूं त भाण गैर क़ानूनी तौर विकिरो थिए पियो, जॾहिं त हथरादू क़ीमतूं वधाए आबादगारनि ऐं हारियुनि खे ॿिन्ही हथ सां लुटियो वञे पियो। हुन वधीक चयो त हिन वक़्तु एडीसी 2 सैयद गज़नफर शाह, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन सैयद साजिद शाह, असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार ऐं फौजी फर्टिलाइज़र जे नुमाइंदनि सां मीटिंग कई आहे, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त हर हाल में आबादगारनि खे हारियुनि खे रिलीफ ॾिनो वञे। जॾहिं त हुन वधीक चयो त असिस्टेंट कमिश्नर समेत तमामु बाला ऑफिसरनि खे पाबंद बणायो वियो आहे त हू हर रोज़ जे बुनियाद ते दुकाननि, वापारियुनि ऐं गैर क़ानूनी गोदामनि ते जिन खे लाइसेंस बि न आहिनि उन्हनि ते हू विज़िट कनि ऐं हर रोज़ जे बुनियाद ते भाण जी रिपोर्ट पेश कनि। हुननि वधीक चयो त असां हिन वक़्तु फसल पोखी शुरू आहे, जॾहिं त यूरिया DAP हिन इंतिहाई ज़रूरी आहे त उन फसल खे ॾिनो वञे। उन ई लाइ असां हर मुमकिन कोशिशि कयूं पिया त कंहिं बि सूरत में अहिड़नि वापारियुनि या दुकानदारनि खे जेके गैर क़ानूनी हथरादू क़ीमतूं वधाए विकिरो कनि था उन्हनि खे बख़्श न कयो वेंदो। रिपोर्ट सही ज़वार हुसैन शाह, इबरत न्यूज़, रानीपुर।